नाज़िम अली में स्टील मिल के पौरियतन गेस्ट हाउस अॻियां धरणो जारी है। सिक्योरिटी एहलकारनि पारां पौरियतन की गिरफ़्तार करण की कोशिश दौरान सिक्योरिटी एहलकारनि पौरियतन में चकरियूं थियूं आहिनि। तफ़सील मालूम कता रबनवाज़ मस्तोई खां। जी रबनवाज़। जी बिल्कुल स्टील मिल जे पौरियतन जो जेको सरापा एहतजाज आहिनि जीअं त अॼु स्टील मिल टाउन गेस्ट हाउस ॾांहुं जेको धरणो हणी वेठल आहिनि, जिन ते स्टील मिल सिक्योरिटी जो पौरियतन ते पिणु हमलो ऐं गिरफ़्तार करण जी कोशिश चक्रियूं थियूं त पुलिस जा वॾा ताला पची विया आहिनि। जीअं त पौरियतन पारां जबरी बरतरफ़ बिजली जा बिल वधाइण, घर ख़ाली कराइण ऐं गुलशन हदीज स्टील टाउन जो पाणी केतिरनि ॾींहंनि खां बंदि करण ख़िलाफ़ धरणो हुयो। जॾहिं त पुलिस जेको आहे सो पौरियतन खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई ऐं जॾहिं त अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त हीउ ज़ुल्म आहे, इंता करे नौकरियुनि ते बहाल नथो कयो वञे, घरनि मां बेदख़ल करण जी कोशिश कई पई वञे, एहतजाज करण ते तशदुद करे गिरफ़्तार करण जी कोशिश कई पई वञे। जॾहिं एहतजाज करण में पौरियत अॻवान धणी बख़्श समूह अकबर नाले जो अकबर मेमन चयो त जेको आहे सो बोर्ड जे तरफ़ां जेके स्टील मिल जा मेंबर वेठल आहिनि उन्हनि गेस्ट हाउस में उन्हनि जे अंदरि